ओम शांति। हाणे बाबा की याद कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मां संतान। हाणे मां आत्मा बाबा खे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधायां थी। हाणे बाबा जा मां वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंदा, मीठे मीठे बच्चे, तव्हां आत्माउनि खे हाणे मां 5000 साल खां पोइ मिलियो आहे। आत्माउनि खे परमात्मा बाप हर 5000 साल में हिकु बार अची करे स्वयं जी पहचान ॾींदो। चईंदा आहिनि न, भॻवान बि रूप बदिली करे ईंदो। हिकु तरफ़ माण्हू चवनि था इहे सभु भॻवान जा रूप आहिनि, ॿियो तरफ़ हिकु गीत ॻाईंदा आहिनि कि तूं बि रूप बदिली करे अच। त मतिलबु जेकनि बि रूपनि सां असां भॻवान खे पूजूं था, मञूं था, उहो हुनजो रूप न आहे। तॾहिं त हुनखे चऊं था तूं बि रूप बदिली करे अच। अर्थात उनजो असली रूप निराकार आहे। निराकार खे चऊं था कि तूं बि साकार दुनिया में अच ऐं साकार शरीर में अची करे असां सां मिल। श्री परमात्मा जेका बि दुनिया में माण्हू भॻवान जा रूप सम्झी करे पूजनि था, उहो भॻवान जो रूप न आहे। उहो त असां ई इहे सभु मूर्तियूं आदि ठाहे करे उनखे कंहिं न कंहिं ज़रिए माण्हू यादि था करनि। पर परमात्मा जो, भगवान ईश्वर अल्लाह जो असली रूप छा आहे? निराकार। असां आत्मायूं बि त असली में निराकार आहियूं न। ये शरीर त असांजो चोलो आहे, कपिड़ो आहे। इहे मुंहिंजो असली रूप थोरी आहे। अहिड़ा चोला त मां अलाए 84 चोला वरिता आहिनि। आत्मा ज्यादा से ज्यादा 84 शरीर बदलती है। कम से कम हिकु शरीर रूपी चोलो ज़रूर वठंदी आहे। छो कोई आत्माउनि खे मोक्ष खपंदो हूंदो आहे। उन्हनि खे हिन दुनिया में अचण में सुठो न लॻंदो आहे। हिते पाठ वॼाइणो न हूंदो, उन्हनि खे हिते पाठ वॼाइण सुठो न लॻंदो आहे। त उहे चाहींदियूं आहिनि असांखे मोक्ष मिले। पर परमात्मा चईंदा आहिनि मोक्ष त कंहिंखे बि न मिली सघंदो आहे। चलो तव्हां हिकु जन्म ई अचिजो, लेकिन अचिजो ज़रूर। त हिन करे बाबा चए थो कि इहे तव्हांजो जेको शरीर, जेको तव्हां पंहिंजे शरीर खे सम्झी वेठा आहियो कि मां ईअं मां ईअं, पंहिंजे शरीरनि जे मथां बि माण्हुनि खे केॾो अभिमान हूंदो आहे, देह अभिमान। परंतु इहो तव्हांजो असली शरीर को असली रूप कोन अथव। तव्हां अहिड़ा अलाए घणा शरीर वठी करे वरितिया बि अथव, छॾिया बि अथव। तव्हां असली में केरु आहियो? निराकार ज्योतिर्बिंदु आत्मायूं आहियो। प्रकृति जे विच में रहंदियूं आहियो। जॾहिं बि तव्हां शरीर वठंदा आहियो कहिड़ो बि, त उन्हनि शरीरनि में तव्हां प्रकृति जे विच में तव्हांजी रहण जी स्थान हूंदो आहे। तव्हांजो रूप निराकार ज्योतिर्बिंदु, तव्हां आत्माउनि में सूक्ष्म शक्तियूं हूंदियूं आहिनि, मन बुद्धि संस्कार जे द्वारा ई तव्हां पंहिंजो जीवन जींदा आहियो। मन द्वारा वीचार कंदा आहियो, बुद्धि द्वारा निर्णय कंदा आहियो, ॿियो हुन अनुसार ई असांजो संस्कार ठाहींदा आहिनि। अर्थात असां शरीर रूपी कर्मेंद्रियनि सां कमु कराईंदा आहियूं। हाणे बाबा असांखे घड़ी घड़ी चए थो कि तव्हां बि पंहिंजे असली रूप खे पहचानियो। ऐं मां हाणे हिन दुनिया में तव्हां आत्माउनि खे पहचान ॾियण आयो आहे। तव्हां त मूंखे चओ था रूप बदिली करे अच। ख़ुदि त शरीर रूपधारी ठहिया आहियो, ख़ुदि शरीरनि में फसिया आहियो, देह में। त मूंखे बि देहधारी रूप में अलाए कहिड़े कहिड़े देवी देवताउनि जे रूप में मूंखे यादि था करो। परंतु तव्हां स्वयं पंहिंजे असली स्वरूप खे ॼाणो, मूंखे बि मुंहिंजे असली स्वरूप सां यादि करो। कहिड़ो? निराकार रूप। त हिन रीति तव्हां मूंसां मिली सघंदव। तव्हां आत्माउनि खे जो प्राप्ति करणी आहे उहो करे सघंदव। बाप चए थो हाणे मां आयो आहियां तव्हांजो मददगार थियण। ॾाढे समय खां तव्हां मूंखे सॾिबा करो। हाणे मां हिन दुनिया में तव्हांजी मदद करण आयो आहियां। मां ॼाणंदो आहियां हीअ रावण जी दुनिया आहे। रावण अर्थात विकारनि जी दुनिया आहे।
बाबा चए थो रावण खे वर्ष वर्ष जलाइनि था छो जी संगम युग ते परमात्मा बाप अची करे आत्मा जो दीवो जगाईंदो आहे। आत्मा रूपी दीपक जगाए करे आत्माउनि खे स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहे। दशहरे खां पोइ दिवाली जे ॾींहुं मनुष्य ॾाढे सुठा सुठा कपिड़ा पाइनि, अक्सर करे करे लक्ष्मी नारायण राधे कृष्ण ऐं देवियुनि जे मंदिरनि में वेंदा आहिनि, परंतु देवियुनि जी ऐं लक्ष्मी नारायण खे त ॼाणंदा न आहिनि। देवियुनि खे या लक्ष्मी नारायण खे मञनि त था लेकिन उन्हनि जे बारे में ॼाणंदा न आहिनि। देवियूं आहिनि शिव जी शक्तियूं, अर्थात जेका बि असां देवियुनि जा रूप पूजूं था न उहे शिव जी शक्ति जो रूप आहे। परमात्मा में जो शक्तियूं आहिनि उन्हनि जो रूप उन्हनि हिकु हिकु देवी ठाहे रखी अथनि। ब्रह्मणियूं आहिनि, देवियुनि जे हथ में अस्त्र शस्त्र ॾेखारींदा आहिनि। वास्तव में देवियुनि जे हथ में कोई अस्त्र शस्त्र हूंदा न आहिनि। असल में ये आत्मा जी शक्ति जो रूप अस्त्र शस्त्र ॾेखारिया अथई। उहे देवियूं त गुप्त हूंदियूं आहिनि, अर्थात शक्तियूं त गुप्त हूंदियूं आहिनि न। रावण ते जीत पाइणी आहे। हाणे तव्हांखे अधु कलप हाणे असां परमात्मा बाप खां पंहिंजी आत्मा में एतिरी शक्ति था करूं कि अधु कलप ताईं असांखे कोई दुख शांति न हूंदी, असांजे जीवन में ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं। हाणे बाबा चए थो हाणे बि माण्हू हिकु ॿ ॾींहं त्योहार मल्हाए ख़ुशियूं मल्हाइनि था, लेकिन इहे कोई दीवाली थोरी था मल्हायो। इहे त तव्हां मिट्टी जा दिया जलाया अथव, मूर्ति जी पूजा था करो और रोशनी था करो। असली दिवाली तो सतयुग में हूंदी जॾहिं सभी आत्मा रूपी दीपक जगल हुआ हूंदा, सभिनि आत्माउनि खे नयो शरीर रूपी कपिड़ो हूंदो। या हिते त असां शरीर खे नया कपिड़ा पारायूं था, लेकिन सतयुग में तो सभिनि आत्माउनि खे नयो शरीर तो प्रधान नयो शरीर रूपी कपिड़ो हूंदो। उन्हनि जे मथां बि कपिड़ा पाईंदासीं लेकिन उन्हनि जी सुंदरता अलॻि ई हूंदी। सतयुग में ये जेका ॿाहिरि माण्हू लाइट था लॻाइनि, सतयुग में मनुष्यनि जा घर छो जे सोने ऐं हीरे जा हूंदा त राति जो आपे ई वो चमकदा आहिनि। माण्हुनि घरनि जे ॿाहिरि लाइट था लॻाइनि न, उन मतिलबु छा आहे सतयुग में सभिनि जा घर ईअं चमकदा हुया नेचुरल, छो जे सोना ऐं हीरा चमकदा आहिनि न। राति जो रोशनी जॾहिं ईंदी आहे त उहे चमकदा आहिनि राति जो। सुबुह जो सूर्य जी लाइट सां चमकदा आहिनि त राति जो बि उहो पंहिंजी पाण ई चमकदा आहिनि। त बाबा चए थो अहिड़ी सच्ची दिवाली असां सतयुग में मल्हाइण वारा आहियूं। हिते त सभु आर्टिफिशियल आहे, सभु दिखावे जो आहे न, ख़ुशियूं बि दिखावे जी आहिनि। बाबा चए थो इन करे हाणे मूंखे यादि करे पंहिंजो आत्मा रूपी दीपक जलायो। तो दीपक न हाणे परमात्मा खे यादि करे, स्वयं खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे आत्मा रूपी दीपक जलायो। दशहरे ते माण्हू रावण खे मारनि था, तव्हां मूंखे यादि करे पंहिंजे अंदरां विकार अर्थात रावण खे जलायो। हाणे बाबा चवनि था मंदिरनि में त दीपक बिजली आदि जलाईंदा आहिनि। मनुष्य न ॼाणंदा आहिनि कि दीपमाला दशहरो छा हूंदो आहे। दीपक आदि जगाइण इहे सभु भक्ति मार्ग जी रस्म आहे। भक्ति मार्ग में केतिरो धन ख़र्च कंदा आहिनि न, उन ॾींहुं बारूद बि केॾो जलाईंदा आहिनि, फटाका आदि केॾो जलाईंदा आहिनि। इन सां छा थींदो आहे, केतिरो हवा बि ख़राबु थींदी आहे, केतिरी आवाज़ बि थींदी आहे, धन बि केतिरो ख़र्च थींदो न। त ॾिसो समय बि बर्बाद, पैसो बि बर्बाद, प्रकृति जी बि नुक़सानु थींदो ऐं कई बार त मनुष्य आत्माउनि खे बि नुक़सानु थींदो आहे। त अहिड़ो कमु करो ई छो जंहिंसां असांखे बि नुक़सानु थो थिए। ॾिसो सभु प्रकार जो नुक़सानु थो थिए न। माण्हू ॾीया आदि त जलाइनि था, लेकिन किथे आग पकड़ी वञे त उहो जलनि, उहो नुक़सानु। माण्हू फटाका जलाइनि था, एॾा पैसा लॻाए करे फटाका वठी था अचनि, जलाइनि था, कॾहिं लॻी उहो नुक़सानु। ॿियो हवा जेकी प्रदूषित थी थिए उहो नुक़सानु। ऐं आवाज़ केॾी थी थिए,
उन्हनि सां सांस जी बीमारी बि केॾी थी। हिन समय जेको बि मनुष्य कंदो आहे न, बसि सोचदो असांखे हिन थोरो करण में ख़ुशी थी मिले, लेकिन हुन थोरी सी ख़ुशी जे लाइ सभिनि मनुष्यनि खे नुक़सान केॾो थो थिए इहो नथो सोचे। अॼु तव्हांखे ख़ुशी थी थिए की असां घरनि में मूर्तियूं रखूं, पोइ हुननि खे थोरा ॾींहं पोइ हुननि खे पाणी में विझी अचूं, लेकिन हुन सां नुक़सान केॾो थो थिए। तव्हां एॾो ख़र्चो कयो, हुन मूर्ति खे रखियो, चलो ठीकु आहे, लेकिन हुन पाणी में विझंदव त पाणी बि त प्रदूषित थींदो न। ऐं उहो ई पाणी असां पीऊं था त असांखे बीमारी थी थिए। पोइ चऊं था पाणी में पाणी बि ख़राबु थी वियो। ख़राबु ठाहिण वारो केरु? मनुष्य स्वयं ई आहे। बाबा चए थो भक्ति में बि एॾो अंधियारो आहे न, भक्ति माण्हुनि खे अंधो ठाहे छॾंदी आहे। छो जे भक्ति जी सामग्री एॾी आहे, एॾी विस्तार आहे, जीअं पेड़ वधंदो वेंदो आहे त हिकदमि वॾो थी वेंदो आहे न, ईअं भक्ति बि हिकु विस्तार आहे। जेतिरी तव्हां भक्ति जे अंदरि घुसंदव ओतिरो हुन में अलॻि अलॻि तरीक़े जा त्योहार आदि रीति रस्म आहिनि। ऐं अगरि मनुष्य आत्मा हुन में हिकु बार फसी वियो ऐं अगरि कंहिं ॾींहुं हुन कुझु न कई त वहम में ॿियो फसी वेंदो आहे। भई मां ईअं रोज़ु कंदो हुयुमि, अॼु मां ईअं न कयो त मूंखे पाप चढ़ी वियो। त भक्ति जो विस्तार ॾाढो आहे, हुन में हिकु बार फसी वियो त निकिरणु मुश्किल थी वेंदो आहे। हिन करे जेको बि करो थोरो सो ई करो। बाबा चए थो भक्ति करण सां छा थींदो आहे, माण्हू वहमनि में बि ॾाढो फसी वेंदो आहे। ॿियो एॾी सामग्री त हूंदी आहे, करण में त सुठो लॻंदो आहे, ईश्वरी ॾाढी सारी चीजियूं आहिनि, इहे चढ़ायो उहो चढ़ायो, सुठो त लॻंदो आहे। लेकिन पोइ अगरि कंहिं ॾींहुं न कयो, कंहिं साल न कयो त कुझु ग़लति थी वियो त उहो वहम सां केरु तव्हांखे मुक्त कराईंदो? त अहिड़ी ॻाल्हियुनि में तव्हां फसो ई छो था, जंहिंसां तव्हां निकिरी न सघो। पोइ चओ की मां ईअं न कयो, इन करे मूंखे भॻवानु पाप कयो। पहिरीं ॻाल्हि त भॻवानु चए ई नथो की तव्हां भक्ति करो, छो जे भक्ति कंदे कंदे मनुष्य भॻवान खां दूर थी वेंदो आहे। छो जे भक्ति में भॻवान जी पहचान न हूंदो। ॾिसो काथे भॻवानु निराकार ज्योतिर्बिंदु, उहो त उनखे त असां ॾिसी न सघंदा आहियूं, हथ बि न लॻाए सघंदा आहियूं उनखे। त जेकी चीज खे असां ॾिसी नथा सघूं, हथ नथा लॻायूं, त उन्हनि जी एॾी मूर्तियूं शास्त्र ग्रंथ माला आदि जपे करे उनखे भॻवानु सम्झी करे फ़ाइदो छा? तंहिंखां सुठो त असां बि स्वयं खे निराकार आत्मा सम्झी करे छो न उन निराकार खे यादि करूं, जंहिंसां असांखे न पैसो थो लॻे, न ख़र्च थो थिए, न शरीर जी शक्ति थी वञे, न कुझु प्रकृति जो नुक़सान थो थिए। इहो सुठो न? तंहिंखां सुठो त माण्हू बाबा चए थो भक्ति हिकु त अंधो ठाहींदी आहे, ॿियो माण्हुनि खे थकाईंदी आहे, ॿियो भॻवान सां दूर थी वेंदा आहियूं। छो जे भक्ति जी सामग्री में ई असां एॾा फसी वेंदा आहियूं। ये चढ़ायो, वो चढ़ायो, ये पाठ पढ़ो, ये शास्त्र पढ़ो, ये माला पढ़ो, ये पढ़ो। अरे भगवान कहिड़ा? ये सब भगवान ही त आहिनि। पर होॾा चऊं था ये सब भगवान आहे, त असां सॾु कंहिंखे था करूं? जॾहिं मूर्तियूं भगवान आहिनि, ग्रंथ शास्त्र भगवान आहिनि, माला भगवान आहे, अगरि कोई कंहिंजो गुरु भगवान आहे, कंहिंजो सूर्य भगवान आहे, कंहिंजो चांद भगवान आहे, त भगवान खे सॾु छो था करो? उनखे भॻवानु सम्झी करे वियो न। पोइ हे भॻवान असां अचु तूं अचु ईअं छो था सॾु करो? घंटा आदि वॼाए करे, पोइ शंख आदि वॼाए करे कंहिंखे था सॾु करो? कंहिंखे था ॿुधायो? उहो त तव्हां सां गॾु ई आहे न। घर में तव्हांजा मूर्तियूं मालायूं शास्त्र ग्रंथ रखियल अथव, त उहो ई भॻवानु अथव, त हेॾे होॾे छो था फिरो? एॾियूं रड़ियूं करे वाहिगुरु वाहिगुरु राम राम कृष्णा कृष्णा ईअं छो था सॾु करो हुनखे की उहो असांजी ॿुधंदो? अरे ॿुधंदो इहे ई त अथव, ॿियो का केरु ॿुधंदो? ॿियो केरु आहे अञा? त ज़रूरु कोई ॿियो आहे जो इहो न आहे। जंहिंखे असां भॻवानु सम्झी वेठा आहियूं उहो न आहे, कोई ॿियो आहे। इन्हनि जे ज़रिए असां उन्हनि ताईं पहुचणु चाहींदा आहियूं। त उन्हनि ताईं पहुचणु चाहींदा आहियूं त हुनजी पहचान त हुजणी खपे न। त हाणे उहो स्वयं ई अची करे असांखे पंहिंजी पहचान थो ॾिए कि मां त निराकार आहियां।
तव्हां त मूंखे एॾो धन ख़र्च करे अलाए कीअं कीअं रीति तव्हां मूंखे यादि कयो, चलो ठीकु आहे, लेकिन हाणे त पहुची वियो न मंज़िल ते। हाणे त मां तव्हांखे पंहिंजी पहचान ॾियां थो न, भई तव्हां एॾी ज़रिए सां मूं वटि पहुचण लाइ तव्हां जो बि कयो, जो बि शंख वॼायो, घंटा वॼायो, मूंखे सॾु कयो, हाणे मां आयो त हाणे मां अची करे चवां थो की मूंखे हाणे ईअं निराकार रूप में यादि करो। हाणे ॿिए के तरीक़े सां मूंखे यादि न करो। मां जेको चवां थो हुनजे मथ ते हलो, स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। ॿियो दैवी गुणनि जी धारणा करो, पवित्र रहो। हाणे मां तव्हांखे स्वर्ग जी दुनिया में वठी वञण लाइ आहियां। सभु भॻवान खे सॾु था करूं, सॾु त करूं था, लेकिन भॻवान खे बि सोचे सम्झी सॾु करणो खपे, छो जे भॻवान जी मत ॾाढी ऊची आहे। अगरि असां भॻवान खे सॾु था करूं, उहो न असांजी पुकार सम्झी करे ॿुधी करे असां वटि अची वियो त हुनजी मत ते बि हलण लाइ असांखे तयारु रहणो खपे। अगरि असां हुननि जी मत ते हलण लाइ तयारु न आहियूं, असां न करे सघंदा आहियूं हुननि जी ऊची मत खे पालन, त हुनखे घड़ी घड़ी सॾु बि न करो। पोइ जीअं तव्हां पंहिंजो जीवन जियो था न, दुखी सुखी जीअं बि उअं ई जियो। जी परमात्मा जी ऊच से ऊच मत कहिड़ी आहे? पवित्र रहो। इन काम विकार, क्रोध विकार, लोभ विकार, मोह विकार, अहंकार विकार, बुराइनि खे इन्हनि खे छॾो। हाणे देह अहंकार खे छॾो। मनुष्य हिननि चीजनि खे छॾे ई नथो सघे। चईंदो काम विकार खे छॾो त गृहस्थी कीअं वधंदी? पर भॻवान खे तव्हां सॾु कयो था न, गीता में बि लिखियलु आहे काम आहे शत्रु आहे। भॻवान खे तव्हां सॾु था करो त उहो आयो आहे, हाणे पंहिंजी मत ॾिए थो। त हाणे अगरि तव्हां हुनजी मत ते नथा हली सघो त हुनखे सॾु बि न करो। अगरि असां कंहिंखे एॾे समय खां सॾु था करूं, उहो अचे असांखे पंहिंजी राय ॾे, असां न मञूं त केॾो उनखे त सुठो न लॻंदो न। चईंदो तव्हां मूंखे एॾे समय खां सॾु था करो, इहो कमु असांखे इहो दुख आहे, इहा परेशानी आहे, ईअं ॻाल्हि आहे, ईअं ॻाल्हि आहे, त हाणे तव्हां अचो। अगरि हू तव्हांजे घर अची वियो, तव्हां हुनजो चयो न मञो की न न असां त हीअं न करे सघंदा आहियूं, पोइ तव्हां छा कंदव? पोइ वापसि हली वेंदो न। त ईअं ई परमात्मा बि हाणे आयो आहे, चए थो भई मां तव्हां मूंखे सॾु कयो अथव, हाणे मुंहिंजी मत ते हलो, स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, विकारनि खे छॾो, पवित्र रहो, दैवी गुणनि जी धारणा करो। इहो अंतिम जन्म जेतिरो साधारण रही सघंदा आहियो न ओतिरो रहो। न ज्यादा अमीरी में, न ज्यादा गरीबी में, साधारण। मतलब दाल रोटी खाओ, एतिरो साधारण असांखे रहणो। अगरि तव्हां हिन रीति हिन अंतिम जन्म में रही करे मूंखे निराकार रूप में यादि कंदा त तव्हांखे सतयुग में अथाह प्राप्ति थींदी। छो जी हिन समय अगरि तव्हां धन कमाइण में लॻी वियो त मूंखे कीअं यादि करे सघंदव? मुंहिंजी मत ते कीअं हली सघंदव? मां जेको ज्ञान ॿुधायां त उहो तव्हांखे ॿुधण जी फुर्सत ई न आहे त पोइ मूंखां प्राप्ति कीअं थी सघंदव? त मां हाणे आयो आहियां, चवां थो जेतिरो हिन अंतिम जीवन में साधारण रही था सघो ओतिरो रहो। हाणे दुनिया वधणी आहे न वधणी आहे, दुनिया जो धणी मां आहियां, तव्हां आहियो। दुनिया खे वधाइण मुंहिंजो कमु आहे या तव्हांजो कमु आहे? आत्मायूं मुंहिंजा ॿार आहिनि। मूंखे पतो आहे आत्माउनि खे कंहिंखे जन्म ॾियाराइणो आहे, कंहिंखे न ॾियाराइणो आहे, कॾहिं हिन दुनिया खे परिवर्तन करिणो आहे, मां ॼाणंदो आहे न। त हाणे मां चवां त हीअ दुनिया न वधाइणी आहे मूंखे, त हाणे हिन विकारनि खे त्यागो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो, पंहिंजे पाण खे पवित्र ठाहे। हाणे पंहिंजो समय बर्बाद न करो, पंहिंजी शक्तियूं बर्बाद न करो। माण्हू हेॾा वॾा जी फालतू ॻाल्हियूं, व्यर्थ ॻाल्हियूं कंदे कंदे केॾो पंहिंजी आत्माउनि जी शक्तियुनि खे ख़तम थो करे। फालतू ख़र्च बि केतिरो आहे न हिते। सत्य में त अहिड़ो फालतू ख़र्च बि न हूंदो। बाबा चए थो दान पुण्य कंदे कंदे, भल माण्हू दान पुण्य करनि था त बि हुननि खे उन्हनि जे ॿिए जन्म में मिले थो। लेकिन दान बि ईअं न करो, तव्हां कंहिंखे दान था करो उहो वञी करे ग़लति कमु थो करे।
अॼुकल्ह कंहिंजे मथां फालतू दया करणु, फालतू असां दान करणु हा भई लिखल दान पुण्य करो, लेकिन दान कंदे समय बि कंहिंजे मथां दया कंदे समय बि ध्यानु रखो हीअं न कोई तव्हांजी दया जो फालतू उल्टो मतिलबु थो खणे। हीअं न तव्हां कंहिंखे दान था करो त उल्टो सुल्टो कमु थो करे, ॿियो हुनजो पाप करे पाप असां ते चढ़ंदो। इन करे बाबा चए थो हिन समय जेतिरो मुंहिंजे मत ते हलंदो न ओतिरो सुठो अथव, ओतिरो तव्हां हिन दुनिया में रहंदे हुए बि हिन दुनिया में जेको बि उल्टो सुल्टो कमु थिए थो हुन सां बचंदा रहंदा। हाणे इहो पुराणो शरीर आहे, हिनखे केतिरो बि श्रृंगारो, केतिरा बि लिपस्टिक पाउडर मेकअप आदि करो, आहे त मूं पतीली कपिड़ो न, आहे त विकारनि वारो ई छिछी कपिड़ो आहे न, त हिन शरीर में ज्यादा मोह बि न हुजणो खपे। हा हिन शरीर खे असांखे ध्यानु रखिणो आहे, रोटी आदि खाराइणी आहे, बीमारी थिए त दवाई आदि ॾियारो, लेकिन हिन जे मथां ई सॼो ॾींहुं असां ध्यानु ॾियूं। कोई माण्हुनि जो सॼो ॾींहुं शरीरनि ते ई ध्यानु हूंदो, शरीरनि खे ध्यानु ॾींदो रहंदो, हुनजा कपिड़ा लटा, हुनजा वार, फेशियल वग़ैरह सभु धन एॾो शरीर जे मथां ख़र्चु कंदा आहिनि। इहो विकारनि वारे शरीर, सत्युग में त नेचुरल तंदुरुस्त शरीर हूंदो असांजो, नेचुरल ब्यूटी वारो शरीर। एतिरी सुंदर दुनिया में असांखे बाबा वठी थो हले। बाबा चए थो सत्युग में त तव्हांजी निरोगी काया हूंदी, शरीरनि खे बि कोई बीमारी न थींदी। छो जो हाणे बाबा असां आत्माउनि खे हिकु अहिड़ी फर्स्ट क्लास दवाई थो ॾे, कंहिंखे थो ॾे आत्माउनि खे, शरीरनि खे नथो ॾे, आत्माउनि खे परमात्मा एॾी फर्स्ट क्लास दवाई थो ॾे। कहिड़ी? मन मना भव। छो जो शरीर खे बीमारी बि आत्मा जे कारण ई थींदी आहे। जॾहिं आत्मा कुझु उल्टो सुल्टो सोचदी आहे त हुनजो असर शरीर ते पवंदो, जिसका कारण शरीर बीमार थींदो। आत्मा कुझु उल्टो सुल्टो कर्म करे थी त हुनजो भोगना हुनखे शरीर सां भोगणी थी पए। बीमारी शरीर खे थिए थी त दुख आत्मा खे ई त थींदो आहे न, त आत्मा ई बुरा कर्म करे आई जंहिंजे कारण हुनखे भोगना भोगणी थी पए। त बाबा चए थो हाणे मां आत्माउनि खे हिकु ॾाढी सुठी दवाई थो ॾियां, मन मना भव। पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। हिन सां छा थींदो? असांजी आत्मा तंदुरुस्त थींदी वेंदी, अर्थात असांजी आत्मा जा जन्म जन्मांतर जा पाप ख़तमु थींदा वेंदा, विकार ख़तमु, बुराइयूं ख़तमु, फिर आत्मा सभु हिकदमि स्वच्छ सोने मुआफ़िक प्योर थी वेंदी परमात्मा वांगुरु। त असांजी आत्मा सत्युग में जॾहिं वेंदी त उनखे पूरा सत्युग त्रेता पूरा 2 युग आत्मा खे कोई बि विकार आत्मा खे पंहिंजे कब्जे में न करे सघंदो, कोई बि विक्रम विकार बुराइयूं वग़ैरह आत्मा में न थी सघंदो। त जॾहिं आत्मा में कोई विकार न आहे, बुराई न आहे, कुझु उल्टी सुल्टी सोच न आहे, त आत्मा तंदुरुस्त, त हुनजो शरीर बि तंदुरुस्त। त हाणे जेतिरे बार तव्हांखे मन मना भव जी दवाई खाइणी अथव, स्वयं खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करणो अथव, ओतिरो खाओ। जेतिरी पंहिंजी दवाई खाईंदा रहंदा ओतिरो तव्हांजी आत्मा तंदुरुस्त थी वेंदी ऐं अॻे कल्प जे लाइ हुनजो शरीर बि तंदुरुस्त रहंदो। इहे बाबा असांखे रोज़ रोज़ नई नई ॻाल्हियूं छो थो ॿुधाए, छो जी हाणे नई दुनिया में हलणो आहे त आत्मा जे मन में बि सुठी सुठी ॻाल्हियूं हुजणियूं खपनि। छा मीठी मीठी सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना बिज़ी रहण जी सहज पुरुषार्थ द्वारा निरंतर योगी निरंतर सेवाधारी ठहो। बाबा चए थो जेतिरो बि तव्हां कम में बिज़ी रहंदो न ओतिरो तव्हां फालतू ॻाल्हियुनि सां परे रहंदो। लेकिन हीअं न असां कर्म त करूं था लेकिन फालतू ॻाल्हियूं था सोचूं। कर्म कंदे बि असांखे परमात्मा जी यादि में रहणो, त छा थींदो कि बुद्धि बि सुठी ॻाल्हियुनि में बिज़ी रहंदी, कर्मेंद्री सां बि सुठी
कर्म कंदा रहंदासीं त असांजी वाणी बि ओड़ी सुठी निकिरंदी। जो असां सोचता आहियूं न उहो ई मुख सां निकिरंदो आहे, ओड़ा ई कर्म असांजा थींदा। त जॾहिं असां मन में ई सुठो सोचूं, कुझु उल्टो सुठो सोचो ई न, चाहे कर्म करूं था नथा करूं, त असांजी वाणी बि ॾाढी सुठी थी वेंदी। त बाबा चयो था इन करे कर्म कंदे सुठी सोच रखो, परमात्मा जी यादि में रहो, ऐं जेतिरो थी सघे न कर्म इंद्रियनि सां कर्म कंदा ई रहो। असांजी तबियत ठीक न आहे त बि जेतिरो थी सघे शरीर सां जेतिरो तव्हां शरीर खे हलाए था सघो ओतिरो हलायो परमात्मा, ऐं वीचार सुठा हुजणा खपनि। कॾहिं बि बीमारी में असांजो इहो वीचार न अचिणो खपे कि मूंखे हीअ बीमारी आहे, मां छा करां, शरीर हले नथो। छो जो असां जेतिरो सोचंदा आहियूं, वर्णन कंदा आहियूं न, ओतिरो बीमारी बढ़दी आहे। हुनजो असर असांजे शरीर ते पवंदो। स्लोगन आहे आत्मा खे सदा तंदुरुस्त रखिणो अथव त रोज़ ख़ुशी जी खुराक खायो। ख़ुशी जी खुराक त रोज़ कुझु न कुझु सुठो सोचो। जंहिं असां रोज़ कुझु न कुझु सुठो सोचंदा रहंदासीं त असांजी आत्मा हुन ख़ुशी जी ॻाल्हियूं सोचींदी रहंदी। त ख़ुशी जी ॻाल्हियूं सोचंदासीं त शरीर बि असांजो ऑटोमेटिकली तंदुरुस्त रहंदो। जीअं आत्मा सोचती आहे हुनजो असर शरीर ते पवंदो। अच्छा।